अनोखा किरदार रुगो मर्दन जे रूप में ही जन्म न आहिनि वठंदा, पर समाज में अहिड़ियूं अनेक औरतूं बि पैदा थींदियूं आहिनि जिन जे वसफ़नि ऐं गुणनि जी ख़ुशबूअ जो वास परे परे ताईं पखिड़िजी वेंदो आहे। सिंध सरज़मीन शख़्सियतनि जे लिहाज़ सां हिकु बिना सभागी धरती आहे, जो हिते हिकु तरफ़ अनेक अनोखनि मर्दनि जो जन्म थियो त वरी ॿिए तरफ़ औरतनि जे रूप में बि सदा सभागियुनि ऐं सुलछड़ियुनि औरतनि जन्म वरितो, जिन पंहिंजे किरदार ऐं हुनर जे आधार ते सिंधी समाज खे हिकु नओं रंग ऐं नओं रूप बख़्शे छॾियो। अहिड़नि मानाइतियुनि मायुनि में माई सलीमत जो शुमार थिए थो, जंहिंजी उमिरि हाणे त 80 वरियनि खां बि टिपी वई आहे, पर हिन उमिरि में बि हू विरची नाहे वेठी ऐं पंहिंजी किरत सां लॻी पई आहे। शायदि अहिड़ियुनि ई औरतुनि लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि फरमायो आहे त जा जा हुई जीअरी विरची न वेठी, वञी मुंहुं पेठी सारींदे के सजणे। माई सलीमत हालेपोटा बिरादरी मां आहे। संदसि तालुक सिंध जे बिना पुठिते पियल इलाइक़े थरपारकर जे ॻोठ टुगो सर सां आहे, जेको नंगरपारकर तालुके जो नंढड़ो पर ॾाढो ख़ूबसूरत ॻोठ तसवर कयो वञे। माई सलीमत बुनियादी तौर ते हिकु ॻोठाणी औरत आहे, पर ख़ुदा ताला खे ख़ुदादाद सलाहियतनि सां नवाज़े छॾियो आहे, जंहिंजे आधार ते हू जानवरनि जो इलाज करण जी सघ रखे। कंदा छा आहियो तव्हां? असीं हाणे धंधो इहो जानवरनि जो इलाज करियूं, घर जो धंधो करियूं, किचरो ॿारो करियूं, ॿारनि उनखे धलियूं खारायूं पीआरियूं, कपिड़ो धोऊं, धंधो जेको असांजो इहो करियूं था। तव्हांजी शोहरत ही माल जे इलाज जे हवाले सां छो आहे? छो परियां उते ई ॾज मिलियल आहे तो जानवरनि जो सभु सॾु करे, कंहिंजी बकरी बीमार थिए, कंहिंजो ॾागो थिए, सॾु करियूं जो ॾस ॾियूं वञूं उते, हिंदू चाहे मुस्लमान केर बि सॾु करे उते सॾनि ते सॾु ॾियणो आहे। अलाह पाक जो वाइदो आहे त आउं ॾात ॾियां थो, पर उनखे माना सॾ खे सॾ मिलाइणो आहे। उते वञूं उनखे ॾस ॾेई अचूं, फ़ाइदो त उहो रब जे हथ में आहे। ऑपरेशन वगैरह कंदा आहियो माल? हाँ, ऑपरेशन अख में पर थींदो आहे, हुनजो लुड़क वहंदो आहे त हुनजी पर असांजे अंदरि ऑपरेशन कयल आहे अख जी। हाणे मूंखां नथी थिए, छो हिकिड़े जो नज़र घटि आहे, हिकिड़े जो पूरो आहे त हुनजी ऑपरेशन पूरी नथी थिए। ॿियनि खे वरी नासूर थींदो आहे, हिकिड़ो बदनाम थींदो आहे घोड़े खे, हुनजी ऑपरेशन करियूं था। उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि 80। 80 खां पोइ चवंदा आहिनि माण्हू जी मत खसी। आओ न 81 आहे ये हले। वो माना मत खसजी वे हूंदी न? आओ ये भी ये थिए जो पर असांजे अञा कोन सही। ओ कीअं सही आहे? उहे पहाको छो ॾींदा आहिनि? हा कोई आहे दुनिया जो आहे माहौल फाक कर ॾियण जो। छा चवंदा आहिनि? 60 ताईं लठ 80 मत खसी। वो लठ त तव्हां बि खई आहे? लठ कई आहियूं, लठ त असांखे परियां ई मिली आहे न ॾाज। इन इलाज में औलिया साहब चयो तो लठ खणी एतिरो पढ़ी उनखे इशारो कजा सदा ई खयल दिखाइल। भाई सलीमत जे ॻोठ न वञण लाइ माण्हू खे बिना अड़हांगो पंधु करणो पवे थो। केटीएन न्यूज़ जी टीम बि भाई सलीमत जे इल्म ऐं फ़हम जी हाक ॿुधी उन तरफ़ सफ़र शुरू कयो, जंहिं लाइ केटीएन न्यूज़ जी टीम खे हैदराबाद मां इब्तिदाई तौर थरपारकर जे ज़िले हेडक्वार्टर मिठी वठी वियो, जितां खां ही टीम इस्लामकोट पहुती ऐं उतां खां वरी माई सलीमत जे ॻोठ तुगो सर जो सफ़र शुरू कयो। इस्लामकोट खां ही सफ़र कुझु पके रस्ते जो हो, पर पोइ वारीअ जो पंधु शुरू थी वियो, जेको पंधु खुटण जो त ॼण नालो ई न पियो वठे। अलाह करे जॾहिं माई सलीमत जो ॻोठ आयो, तॾहिं केटीएन न्यूज़ जी टीम जी मुलाक़ात माई सलीमत हालेपोटी सां थी, जंहिं सिंध जे रिवायती अंदाज़ में केटीएन जी टीम खे भलीकार कयो। केटीएन न्यूज़ जी टीम जॾहिं तुगो सर ॻोठ में माई सलीमत वटि पहुती, तॾहिं हुन उते कुझु वहटनि जो इलाज पियो कयो। हुननि बीमार वहटनि में उठ शामिल हुआ, जिन खे तपासण खां पोइ हुन उठनि जे मालिकनि खे देसी इलाज ॿुधायो। किलो मैदा लकड़ी, किलो चंदरस, किलो
आशापुरी धूप किलो अंबा हैत 10 तोड़ा कुत्ते में 1 किलो के जो मिलाए पार होता है खीर में दो शाम भाई सलीमत हथ में डिघी लठ खणी घुमंदी आहे। उन लठ जे आधार ते ही हू जानवरन के तपासींदी बाहे। साणस जॾहिं जानवरन जे बीमारियुनि जे इलाज बाबत ॻाल्हि ॿोल थी तॾहिं हुन ॿुधायो त हू बिल्कुल अणपढ़ियल ऐं हिक घरेलू औरत आहे। अलबत्ता हुन जानवरन जे इलाज जो इल्म पंहिंजे चाचे खां सिखियो जेको घणो वक्त अॻु गुज़ारे वियो ऐं हुन जे मुए पुॼाणा हुन अची ही कम संभालियो आहे। चाचे खां अॻु हुन जे खानदान जा ॿिया माण्हू बि जानवरन जो इलाज कंदा हुआ ऐं गच अरसे जी तारीख़ खां संदन खानदान जो को न को फर्द जानवरन जे इलाज जे कम सां लाॻापियल पे रहियो आहे। औलिया साहब जे कलाम न थी वई आहे। ये कोने हाणे आऊं गां जहिड़ी इंसान वेठी आहे न उहो शायदि ॾिसण जे सब ते उन्हनि असांखे ख़बर पई वई हिनखे हीअ बीमारी आहे हिनखे हीअ इलाज जिन भूत मूं वटि कोन्हे बदल तूं भाई हिनखे को देव बदल आहे सो त ख़बर हूंदी उहो आहे वञे औलिया साहब खां पुछण जे रात ॾिनी इहा औलिया रब जे हथ में कहिड़ो औलिया आहे जत ॾिनी गौशाला में साईं मुर्शिद जो असांजो उहो आहे। पता सिखिया आयो ही इलाज करण या पंहिंजे चाचे सां गॾु उन खां अॻु में काको सिखे या उनखे दुआ काके के हुई ॾाॾे के हुई ॿिए ॾाॾे के हुई या पंज ई आहे या उन कलाम करे छॾियो त बाबा हिकिड़ो जो मरंदो ॿिए खे ॾात ईंदी पाणी उनखे अकुल ईंदो। आऊं त अणपढ़ियल अबोध या मूंखे का ख़बर ई कान्हे बाक़ी कलमूं भरियां थी बिस्मिल्लाह अचे ॿियो कीअं पढ़िया लिखिया कुछ कोन न कुछ कोन या छो पंहिंजो ईमान वञाया भला ही तव्हां कंहिंखे सेखारियो छो नथा सिखियो सिखंदी कोन ऐं सिखनि पिया छोकिरा ॾिसनि पिया ॻोठ जा पिया ॾिसनि मुंहिंजा भाइट पिया ॾिसनि उहो जेसीं उहो माण्हू वेठो हूंदो तेसीं उहो ॿिए जो इलाज कोन लॻंदो उन खे जेको ॾात ॾिनल उन तूं थींदो तने भाइटो उन मां वारीअ जे देश थरपारकर सां तालुक रखंदड़ माई सलीमत आलेपोटीअ जे इल्म ऐं फन जे हवाले सां सिंधी तारीख़ जे मुहक़िक़ डॉक्टर नबी बख्श खान बलोच अहवाल लिखियो आहे। डॉक्टर बलोच जो लिखियल इहो अहवाल संदसि किताब रेहान हीरन खान जे जुल्द पहिरें में सिंध जूं मानायतियूं मायूं जे उनवान सां शाया थियल आहे जंहिंमें हू माई सलीमत आलेपोटी जे हवाले सां लिखे थो त 3 सितंबर 1978 ईस्वीअ में हू मोहम्मद हसन रिंद जी दावत ते तड़ अहमद नाले ॻोठ में थियल हिकु वॾी कचहरी में शरीक थियो हो जिते माई सलीमत आई हुई। डॉक्टर बलोच पंहिंजे अखियुनि ॾिठो अहवाल बयान कंदे लिखे थो त कचहरी खां पोइ सुबुह जो कुझु माण्हू बीमार जानवर माई सलीमत वटि वठी आया हुआ। हिकु बीमार उठ खे ॾिसी माई पुछियो त छा उठ झंग में ई रहिजी वियो हो जंहिं ते उठ जे मालिक हावकार कई ऐं पोइ माई ॿुधायो त सी लॻण सबबु उठ जो मग़ज़ ढलिजी वियो आहे। उते ई माई सलीमत हिकु तेज़ चाकू सां उठ जे कन खे हेठियां हिकु चीर ॾिनो त कारो रत फूहारो करे निकितो ऐं उठ मस वञी साह पटियो ऐं गंध वरायो। पोइ माई वखर लिखराया ऐं मालिक खे सम्झायो त हू उठ खे वञी धुक पियाए। माई सलीमत जी उन होशियारी ऐं ॾाहप जा किस्सा रुगो डॉक्टर एने बलोच जे किताब में ही महफूज न आहिनि पर जॾहिं केटीएन न्यूज़ जी टीम ताल के मिठी जे मुख्तियारकार गुलाम मुस्तफा खोसो खां माई सलीमत जो ॾस पुछो तो हुन सवाल जे जवाब में इहो सवाल वरजायो त छा तव्हांजो बि को जानवर बीमार थियो आहे जो माई सलीमत जो था ॾस पुछो ऐं पोइ हुन माई सलीमत जा किस्सा बयान करण शुरू कया। माई सलीमत खास करे जानवर उठ घोड़ो बकरी रिड ढगी में उन्हनि में मशहूर है उनके घणो करे माई सलीमत के ॾाही सलीमत के नाले सां सुञींदा आहिनि ऐं मुंहिंजी तक़रीबन 47 साल उमिरि ये असांजे ॻोठ के 25 किलोमीटर के वेझा आहिनि। ॾाही सलीमत में ये खूबियूं आहिनि जेको बि माण्हू माल बीमार थींदो ख़ासि करे उठ बीमार थींदो माण्हू वठी वेंदा
उनके ॿुधाईंदी में ही बीमारी है, वो इलाज दस ॾींदी, उन वो माल जानवर बिल्कुल चङो भलो थिए थो, माण्हुनि जो यकीन आहे। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती तो ॿुधायां त आउं हिकिड़ी उठ वठी वियुसि वटि, नर उठ। मूंखे ईंदे ई मूंखे चयो उठ त चङी भली आहे, पर तूं पाण त ठीकु आहीं? आउं ठीकु आहियां। चयो कुझु ई कोन्हे, हिन उठ खे झड़ में जीरो मिलाए तूं हिनखे डेली 2 जग वञी पीआरींसि, बाक़ी तुंहिंजी उठ चङी भली आहे। ऐं तोखे हिकिड़ो ॾंभ ॾेई थी ॾियां। उहो हिकिड़ो डांटो हो, उहो हिकिड़ो छेड़नि में विझी उनखे गरम करे उठ जे पोयां पुछ ते हिकिड़ो ॾंभ ॾिनो ऐं असीं वियासीं ॻोठ। असांजो उठ बि मलाखड़े जो, असां वञी उनखे जीरे में लस्सी विझी हफ़्तो खनि पीआरियोसीं, उठ चङो भलो थी वियो। असांजो दिलकुल इहो जो हर वक़्तु माल जेको ई बीमार थींदो आहे, असांजा माण्हू धनार पाण मुरादा ॿुधाईंदा वञी दाई अम्मा सलीमत असांजे माल खे ई थियो आहे, माल वठी न अचो, मूंखे रुॻो ॿुधाओ, चवंदी हाणे ई शइ वञी पीआरो, तव्हां आ जाओ बसि। फोन ते बि हाणे इलाज करे थी, माण्हू को फोन करे थो त पोइ उन ते बि इलाज ॿुधाए थी। असीं हाणे असांजे इन थर वारे इन इलाइक़े में नगर पार्कर में काफ़ी जॻहियुनि ते टावर लॻी विया आहिनि, ख़ासि करे टेलीनोर जा। धनार मन वटि भई अॼुकल्ह फोन आहिनि खीसे में, माल वधारनि वटि बि आहिनि, पोइ फोन ते ॿुधाईंदा आहिनि, हिन वटि फोन आहे पाण वटि, ऐं पोइ ॿुधाईंदा आहिनि त हीअ असांजे माल खे बीमारी आहे, उतां खईं फोन ते हुनखे ॿुधाईंदी आहे जो हीअ इलाज वञी करो। उन ते जेको त बिल्कुलु उहो इलाज माण्हू कंदा आहिनि 100%। मूंखे जेको इहो आउं यकीन रखां थो हिन माई जो इलाज मुकमल रखे रहे, इलाज बि ॾिए थी अलाह जे तरफ़ां। हिन माई खे का ॾात मिले, दुआ आहे, दुआ ते बि अलाह साईं जो साथ ॾिए। हिते रुगो थरपारकर या तव्हांजे इलाइक़े जा माण्हू हिन खां माल जो इलाज कराईंदा या ॿाहिरि जा माण्हू बि हिन थर खां ॿाहिरि जा माण्हू बि अचनि था? साईं मूंखे जीअं नमूनो लॻे थो काफ़ी जॻहियुनि तां, छाछरो तालको उते जा ई मूं माण्हू ॾिठा, ऐं 2-3-4 दफ़ा के बदीन जा माण्हू गाॾियुनि ते घोड़ा ऐं उठ खणी बि माई वटि आया हुआ। उहे शौक़ीन जिन जा घोड़ा भला बीमार या उठ भला बीमार, उहे बि माण्हू हिन वटि आया, उनखां इलाज कराए विया। ऐं पीर हुआ बदीन जा, हिकिड़े दफ़ा घोड़ो वठी आया, उन इलाज कयो, घोड़ो चङो भलो थी वियो। जो बिल्कुलु ॾाही माई जेका आहे सा उन वटि काफ़ी परे परे खां माण्हू ईंदा आहिनि। ऑपरेशन बि हिननि जो करे थी माल जो? हा बिल्कुलु कंदी आहे साईं, ख़ासि करे वहम जो टाइम हूंदो आहे या माल जो का अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, उन में बि बिल्कुलु कंदी आहे। ऐं हिन जे मुख़्तलिफ़ हिकिड़ा इलाज आहिनि, हिकिड़ो ॾस ॾींदी आहे त हीअं वञी करो, ॿियो वरी पाण हुनजो हथ सां इलाज कंदी आहे, ॿियो वरी चवंदी आहे त हीअ शइ आउं लिखो हमें ॿुधायां थी, इहा शइ वञी हिनखे पीआरो त हीउ माल चङो भलो थी वेंदो। अॼु जो साइंसी दौर आहे, वेटनरी हॉस्पिटल्स आहिनि, उन जे बावजूद थरपारकर जे इलाइक़े में मासी सलीमत जे हिन इलाज जी वॾी हाक आहे, उनजा छा सबब आहिनि? साईं वेटनरी वारा बि छा कंदा आहिनि, उन्हनि जो जिथे जिथे माल बीमार थींदो आहे वेटनरी वारा उते वेंदा आहिनि, उते पुछा कंदा आहिनि, उनखे वैक्सीन कंदा आहिनि। उहो इलाज ऑलरेडी हुननि जो हलंदो आहे, हुननि जा पंहिंजा यूनिट आहिनि, उते हुनजा डॉक्टर रखियल आहिनि, उहे इलाज कंदा आहिनि। पर भाग्य जो एतमाद माई सलीमत ॾांहुं घणो आहे। माई सलीमत खे जानवरनि जे इलाज जो पूरो पूरो इदराक हुजे थो। ॻाल्हि ॿोल दौरान ख़ासि जॾहिं जानवरनि जे बीमारियुनि ऐं उनजे इलाज जी ॼाण वरिती वई त हुन पंहिंजे तजुर्बे ऐं फ़हम जे आधार ते किस्सा ऐं कहाणियूं ॿुधाइण शुरू कयूं। हेसि ताईं घणनि जानवरनि जो इलाज करे चुका आहियो? हाणे 2-4 लखनि खां मथे थियो आहे। हाणे आउं केतिरो सारे तोखे ॿुधायां, रोज़ हाणे हींअर 7 मूं सवेर रवाना कया, 2 अञा वेठा आहिनि। हुननि खे रोज़ी बि खपे न, पाणी खपे, मानी खपे, चांहि खपे, सभु हिते मिलंदो? हा मिले, छो कोन हूंदो। हुनखे रोज़ी मिलियल आहे, लिखियल आहे, हुनखे रोज़ी खाराइजे थी। जहाँ पाड़े जो माण्हू आहे उहो बि खाराए सघे थो, पर घणो आहे पाण खाराइजे। ख़र्च पको पाण कयो सॼो? हा सॼो। पर कहिड़नि कहिड़नि जानवरनि जो इलाज कयो? जानवरनि जो उठ, घोड़ो, ढगी, बकरी, रिढ जो जानवर सभु थी वेंदा आहिनि। ईअं कोन्हे त हिकिड़े जानवर जी रुॻी ख़ाली उठ जी आहे, सभु। घणा तणा त उठ था अचनि था? उठ अचनि था, घोड़ा अचनि था, ढगियूं अचनि थियूं। भाई सलीमत हाले पोटी खे हिते जा माण्हू ॾाही सलीमत करे कोठी। संदसि इंटरव्यू खां अॻु हुन जिन वहटनि खे पे तपासियो जिन जे बीमारियुनि बाबति जॾहिं खांसि पुछागाछा कई वई त हुन उन्हनि जानवरनि जे बीमारियुनि ऐं उन जे इलाज जा तफ़सील हिन रीति ॿुधाया। सवेरे उठ ॾिठो तव्हां पे मंडो उठो? इहो मंडो आहे, किरियो आहे, इन संधे में दॿड़ अची विया। इन जो हाणे इलाज छा थींदो? हा इन जो इलाज लिखी ॾींदे 3-4 सही 3 चौथे ॾींहुं सभु चङो भलो।
न इन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लिखियूं? हिकिड़ी मनिठ, ॿी मैदा लकड़ी, अंब हेड, आसापुरी धूप। इन्हनि जो छा थींदो? वो जुदा जुदा कुटे गॾु करे उन में घी कढे पा पा करे खीर में गॾे ॾिबो बस। वो सुबुह खाराईंदो शाम खाराईंदो? शाम जो। सुबुह जो छो न? सुबुह जो गरम आहे, हींअर वसकारो सावण आहे, सावण में वरी तेज थी वेंदो। ऐं शाम जो खाईंदो त वरी राति जो ओघार में मारे छॾींदो, वो गरम थींदी कोन। इहो बि ख्यालु रखणो पए थो? हा हा, ख्यालु छो कोन्हे, ॿियनि जी शइ ॾियणी कोन्हे न, रुत ते ॾियणी आहे सियारे। अच्छा, मतलब मौसमनि जे हिसाब सां इलाज करे थो? मौसम ही यानी 12 महीने में 4 महीना पक्का सावण जा, 8 कच्चा, उन्हीं में वो गर्म आने, उन्हारो भी गर्म, वसकारो भी गर्म, शरद गर्म भैया। भाई सलीमत ॿुधाए थी त उन 10 सालनि जी उमिरि में जानवरनि जो इलाज करणु शुरू कयो हो। संदसि उमिरि जे लिहाज़ सां इहा ॻाल्हि पक सां चई सघिजे थी त हू लॻभॻि 70 सालनि खां जानवरनि जो इलाज कंदी पई अचे। उन अरसे दौरान हुन लखे वहटनि जो इलाज कयो। डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे मशवरे ते हुन जानवरनि जे इलाज जा तफ़सील लिखाइण शुरू कया हुआ, जंहिं मुताबिक़ केतिराई रजिस्टर्ड उन तफ़सील सां भरिजी विया आहिनि, पर हाणे उन्हनि तफ़सीलनि खे दर्ज करण जो सिलसिलो ख़त्म कयो वियो आहे। भाई सलीमत ॿुधाए थी त हिकु भेरे संदसि चाचे घोड़े जो ग़लति इलाज पे कयो, जंहिं ते हुन खेसि रोकियो हो ऐं पोइ जानवरनि जे इलाज जी ज़िम्मेवारी मथसि आयद थी वई, जेका अॼु ॾींहुं ताईं हलंदड़ आहे। चाचो हुनसां गॾु रहंदी हुअसि, 12 जतीअ खां मुंहिंजे पीउ हुनखे ॾेई छॾिया, मुंहिंजे पेखे पियो कोन चवंदी हुअसि, उन खे बाबो चवंदी हुअसि। उन वटि रहियसि, पोइ ॾींहुं राति जो कमु कंदो हो। अहिड़ा त कई वाकिया थी वेंदा रहिया आहिनि। हिकिड़े जाइ ते रहियसि, हिकिड़ो सैयदो कोठे जो, जंहिं मुंहिंजो मेहीं बि मरनि हली, मूंखे ॾिसी रे बीमारी कहिड़ी आहे, उते वेही साईं हिनखे बीमारी कोन्हे, इन करे ॿियो को हिसाब मुंहिंजी ॿियनि मौलवियुनि खां आलमनि खां पोइ सिरवी कोठे आयो, पोइ हुन हवाड़े में ॿूरियल ॾिठा, हुनजे झोक में हुनजे धुईअ मां कढियाई, पोइ मेहीं 30 मरी वयूं, 5 बचियूं। हाणे अहिड़ा अहिड़ा वाकिया असां ॾिसी छॾिया आहिनि सभु। उहो त वॾा मरी विया, हुनखे ठकुरो राणे जे जागीर जो हिते आयो, हुनजे घोड़ो सुकी अहिड़ो मुंहिंजा नंढी चाचे मुंहिंजे बि चई दॿ थो ॾियां, मुंहिंजो चाचा टंब न ॾे को, मुंहिंजो हिन फुरणीअ में का शइ अॾियल आहे, हिनखे ॾे घूटीअ त पर निकिरे, ॾिनई घूटीअ में हेतिरी सेण जी तग निकिरी आई, चइबो हाणे पिणई चङो भलो आहे। सिंध में हूं किन पीरनि ऐं वॾेरनि जे कुझु ख़ासि खानदाननि में मिल्कियत या नंढ वॾाई जे मामले ते न्याणी जो हक़ बख़्शराइण जो रवाज बि रहियो आहे, पर का औरत पंहिंजे फन जी ख़ातिर हक़ बख़्शराए छॾे, तंहिंजा बिना घटि मिसाल साम्हूं आया आहिनि। नंढे खन में लता मंगेशकर पंहिंजे फन ऐं किला खे ज़िंदगी अर्पे छॾी ऐं हुन सॼी उमिरि शादी न कई। अहिड़ी तरह जॾहिं माई सलीमत ते जानवरनि जे इलाज जी ज़िम्मेवारी आई, तॾहिं हुन बि शादी न कई ऐं संदसि लफ़्ज़नि मूजिबि हुन बि पंहिंजो हक़ बख़्शराए छॾियो हो। हालांकि संदसि भाउर ऐं भेनरूं लाॾा ऐं ॾाॾियूं बणियूं, जिन जो औलाद संभाले। तव्हां शादी कई है ना? न। छाती करे? बस ईअं शादी की कोन को, वरी माइटनि खे हक़ बचकाए वरी इहो ॾात ॾिनी चाचे ते खां पोइ बस वो इलाज भी करें खुदा कारा। हक़ बख़्शाए वेठा आहियो? हा। हक़ छो बख़्शाइबो आहे? बस वो न रूह खे वणंदी ॻाल्हि त पोइ बस वो ॾाजू मिली वियो न मूंखे, हाणे अमानत मिली वई, हाणे उहा अमानत ज़रिया या दुनिया जे शहर में हला, हाणे बस उहो कमु पियो हले, मुंहिंजी हाणे जमायर पूरी थी वई। जहिड़ो 70 साल मूं कमु कयो आहे, 10 सालनि जी आउं हुयसि, तंहिंखां पोइ चाचे सां गॾु रहियसि,
हाणे हमार पूरी थी वियल आहे 2 साल या 3 या 1 साल। थरपारकर में जिते रुञ ऐं उञ वाका पई कंदी आहे उते अक्सर माण्हुनि जे गुज़र सफ़र जो ज़रियो माल मताव आहे। सरकारी अंगन अखरनि मूजिब साल 2006 ईस्वी जे सर्वे दौरान हिते 45 लख ढोर रजिस्टर थिया हुआ। सरकारी सतह ते थरपारकर जिले में जानवरनि जे इलाज जा 92 सेंटर कम कनि था, पर उन जे बावजूद भाग्या पंहिंजे जानवरनि जो देसी तरीक़े सां इलाज कराइण खे तरजीह ॾींदा आहिनि। थरपारकर में मुक़रर ईडीओ ज़राअत ऐं लाइव स्टॉक गुलामुल्लाह जरवार उन हवाले सां इहा तस्दीक करे थो त मालवंद मारू माण्हू हाणे जेतोणीकि जानवरनि जे सरकारी अस्पतालनि ॾांहुं बि पंहिंजे माल जे इलाज जे हवाले सां रुजू त कनि था, पर उन जे बावजूद अञा ताईं वॾड़ी उमिरि जा माण्हू इलाज जे देसी तरीक़े खे तरजीह ॾींदा आहिनि, छाकाणि त उन तरीक़े सां बि माल जे बीमारियुनि जो मौसर इलाज मुमकिन थी सघंदो आहे। माल जूं जेके ही आम बीमारियूं थियनि थियूं उन में ॾाढा माण्हू जेके आहिनि उहे इलाज कनि था, भला उहो सही तरीक़ो आहे या इनखे तव्हांजी साइंस नथी वञे? असांजी साइंस आऊं ज़ाती तरह ते इन ॻाल्हि खे मञां थो त असांजा भाग्या जेके आहिनि उहे तजुर्बो रखनि था, पुराणा माण्हू जेके आहिनि मालवंद उहे तजुर्बो रखनि था ऐं बाक़ाइदा इलाज कनि था माल जो। बाक़ी साइंसी तरीक़े सां बि इलाज थिए पियो, पर जेके पुराणा माण्हू माल जो इलाज कनि था उन्हनि खां इनकार नथो करे सघे। भला हिते जेके सरकार जूं सहूलियतूं आहिनि, केतिरियूं वेटरनरी हॉस्पिटल्स आहिनि जेके तव्हांजे अंडर में कमु कनि थियूं? 92 वेटरनरी सेंटर ऐं वेटरनरी डिस्पेंसरियूं आहिनि जेके असांजे अंडर में कमु कनि पियूं ऐं उन्हनि में डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे सो मेडिसिन प्रोवाइड करे थी, जेको हर महीने हर कंहिं अस्पताल जी कोटा जे हिसाब सां पहुचायूं था। स्टाफ असिस्टेंट असां वटि मौजूदु आहिनि, डॉक्टरनि जी वेटरनरी ऑफिसर जी कोट आहे पोस्टनि जी असां वटि, बाक़ी स्टाफ असिस्टेंट मौजूदु आहिनि, बाक़ाइदा इलाज थिए पियो। जिते बि का ख़बर पवे थी त असांजो अमलो उते पहुचे थो ऐं भाग्या बि हाणे होशियारु थी विया आहिनि। सराउंडिंग जूं जेके बि वेटरनरी अस्पतालूं आहिनि उन ते शिकायत पहुचे थी न त असां ते डायरेक्ट कंप्लेन कंदा आहिनि त फौरन जेको आहे सो असांजो लाइव स्टॉक जो अमलो उते पहुचे थो। ही छा सबबु आहे त जेके आम माण्हू आहिनि अञा ताईं ॾहनि माण्हुनि खां इलाज खे तरजीह ॾियनि था ऐं डॉक्टर्स ॾांहुं या अस्पतालनि ॾांहुं रुजू नथा कनि? उहो पुराणा माण्हू, नौजवान त हींअर घणो करे डॉक्टरनि ते रुजू कनि था, पर असांजो पुराणो जेको भाग्य मालवंद आहे उहो अञा हुन पुराणे रस्म में रीति में उनखे खणियो अचे ऐं उन खां इनकार नथो कजे। उहो बि इलाज कनि था पंहिंजे माल जो, उन में कुझु ॿूटियूं ऐं जड़ उहे वग़ैरह ॾेई पंहिंजे माल जो इलाज कनि था। उन में माल चङो हलो थिए थो या मरी थो वञे? थिए थो बिल्कुलु। भला ही जेके थरपारकर आहे, छाकाणि त रस्ता हिते घटि आहिनि ऐं माण्हुनि जी उन्हनि सेंटर्स ते रसाई बि जेका आहे उहा घटि आहे, इन करे त इहो न आहे त अञा ताईं माण्हुनि जो हिकिड़ो वॾो अंग जेको आहे उहो इन्हनि ॾहनि माण्हुनि ताईं वञे थो, इहो सबबु त न आहे? न, इहो सबबु हाणे कोन्हे। इन जे करे थर जो इहो कॉन्सेप्ट हाणे ख़तमु थी चुको आहे। रोड रस्ता तमामु घणा आहिनि, सहूलियतूं लाइटनि जूं पाणी जूं ऐं कम्युनिकेशन गैप जेको आहे सो थर में हाणे घणो करे ख़तमु थी चुको आहे। अञा बि कुझु इलाइक़ा आहिनि अहिड़ा अधूरा जिते इहा कैफ़ियत आहे, पर जनरली जेको आहे सो इहा ॻाल्हि हाणे कान्हे रही थर में। ऐं जीअं असांजूं 92 अस्पतालूं आहिनि, 44 यूनियन काउंसलूं आहिनि, माना हर यूनियन काउंसिल में 2-2 टे सेंटर आहिनि असांजा, उते माण्हू आराम सां जेको आहे सो अप्रोच करे सघनि था। पर जेको बि पुराणो माण्हू आहे उहो वरी तरजीह पंहिंजो भाग्यो उन पंहिंजे पुराणे रस्म रवाज मुताबिक़ माल खे ॾिए थो। माल जे इलाज जो जदीद तरीक़ो रुगो सरकारी अस्पतालनि में ई राइज कोन्हे, पर माई सलीमत बि हाणे उन तरीक़े सां ढोरनि जो इलाज करणु शुरू कयो आहे। माई सलीमत खे जेतोणीकि जदीद तरीक़े जे अक्सर दवाउनि जा नाला त नथा अचनि, पर पोइ बि हू कुझु नाला वठी वेंदी आहे ऐं भाग्यनि खे मुतमइन करण लाइ हू माल खे सुयूं हणण ऐं दवाऊं ॾियण जो कुझु फन बि ॼाणे वई आहे। कहिड़ो कहिड़ो माल में जेको बीमारी थिए थी, कहिड़ी कहिड़ी बीमारियूं थियनि? बीमारियूं घणनि नमूननि जूं आहिनि। हिकिड़ो इहो टीबी थींदी आहे, बुखार थींदो आहे, ॿियो जी बीमारी थींदी आहे, मौद में हेरो थींदो आहे, कन में छाली थींदी आहे, टंग से मडो आहे, ॿियो लूत गड़। ओ चुंदा डॉक्टर त हिनखे ॿार सूडी थी वई, असीं चुंदासीं हिनखे लूत थी वियो या रंधो थी वियो, उन जो इलाज करियूं, उन सही थियो। के सही थियनि के न था थियनि।
भला ही जो मिसाल टीबी जे करे कंहिं उठ के आए हा तो उन जो कहिड़ो इलाज कंदो? उनखे सुइयूं लॻंदियूं आहिनि सुइयूं कहिड़ियूं अंग्रेजी या अंग्रेजी के उन में तव्हां की ख़बर पए त ही सुइयूं जेके आहिनि माना सुई थींदी आहे पेनिसिलिन सुई लॻंदी आहे त फड़ ते ॼारो थींदो आहे जीअं सूर जी सुई आहे उहो बि लॻंदी आहे एटीएल लॻंदी आहे त हुनजो बुखार लहे अहिड़े नमूने ये सभु तव्हां ॼाणो हाओ पाण सुइयूं भाणो माल हाओ भला तव्हांखे जेकॾहिं सहूलियतूं हुजनि मासी जी त पोइ तव्हां अञा वधीक माण्हुनि खे ही इलाज सिखिया का ॾेई सघो था कीअं? हा सिखिया सिखनि पिया घर जा आहिनि उहो छोकिरा थियनि पिया पर मोए खां पोइ छा थो थींदो तंहिंखां न जेकॾहिं तव्हांखे सहूलियत हुजे त वञी ॻोठनि राज्यनि में बि ही माल वाल जो इलाज करियो न। हा हो वञूं छोकिरा हलनि गॾु को मास्टर हले को छोकिरा हलनि हिकिड़ो ॿ भेड़ा पोइ इलाज करे वापसि वरियो त या पाण पिंड जी गाॾी गिनींदा या गाॾी असां त हेल वठिती आहे पोइ घणी पिंड गाॾियूं गिनी अचनि छोकिरा वेठा आहिनि जंहिंखे चवां उहो सभु को हले भेड़ो तव्हांजो एतमाद आहे ही जेके सरकारी इलाज कनि था जानवरनि जो उन ते तव्हांजो एतमाद बीहे थो न? असांजो एतमाद हाणे ॿिए माण्हू जेको इलाज करे उनखे आऊं कीअं वञी चवां त भाउ तूं ग़लति थो थिए उहो वीचारा पिंड जी रोज़ी आहे पिया कमाइनि कनि मूं वटि जेको आहे उनखे इलाज करे ॾियां बेगारिया आहिनि असांजे पाड़े जा आहिनि उहो पिया कनि इलाज उनखे आऊं कीअं चवां हेठियां हेॾां सही आहे उहो पियो करे आऊं न जवान मां अखर चवां त फलाणो ॾाहो कोन्हे मूं वटि अचो उन वटि न वञो उहो उनजी मदद जेको जेॾां वञे पियो वञे माण्हू माना ही जेके इलाज अचनि था कराइण माल मता जो उहे ख़ुशि आहिनि तव्हां? उहो ख़ुशि आहिनि तॾहिं अचनि था न राति बि 3-4 वार मानी खाराए इलाज ॾेई रवाना करे छॾिया पोइ हाणे सभु मरंदा बि कोन सभु चङा बि कोन थींदा के मरियो वञनि घणी बीमारी वारा भला को बनी बारो आहे न बनियूं आहिनि छा पोखियो उन्हनि? उन्हनि में ग्वार आहे बाजरे आहे कोरड़े आहे मूंग आहिनि तिर आहिनि हर शइ भाॼी था विझूं उहा संभालियो तव्हां? उहो तव्हां हारी थिया आहिनि अच्छा आओ संभाली कंहिं वटां? हा संभाली मुंहिंजे छोकिरा आहिनि भाइटिया आहिनि उन वटि हारियुनि खे संभालींदा था भाई सलीमत वटि माल काहे ईंदड़ माण्हू उन ॻाल्हि मां मुतमइन हुजनि था त ढोर खे जेकॾहिं माई सलीमत तपासियो त ज़रूर संदन बहितर इलाज बि थींदो। ही कुझु भाॻिया माण्हू माई सलीमत वटि उन हवाले सां आयल आहिनि अचो त खाउन पुछूं त हू हिते छो आया आहिनि ऐं माई सलीमत खेनि कहिड़ो जवाब ॾिनो आहे। छा नालो आहे? हलाल नो न किथां आया हुआ? इबाड़ यूसुफ का केतिरो पंधु परे आहे तव्हां? 4 किलोमीटर छाजे लाइ आया हिते? ठीक ना है छा थियो आहे उठ खे? मंडो थी वियो आहे काकी छा थी चए? बाक़ी ॾस ॾिना आहिनि सामान गॾे इहो उठ खे ॾिबो उठ सही थी वेंदो में बि कॾहिं इलाज करायो अथव? अॻु में करायो 2 टे चार आंदा चङा भला छो था वञनि काकी खे वो फीस वीस ॾींदव कीअं? काकी फीस वठंदी कोन आहे काकी जी वठंदी त न इहे आहे हिकमत कोन हलंदी इहे 5-10 ख़ैरात जा वठंदी आहे वधीक वठंदी कान जॾहिं ख़ैरात जा पोइ केरु कंदी? ख़ैरात करे ॿारनि खे विराए ॾेई ॿार बि ख़ुशि आहे? ख़ुशि ॿार बि ख़ुशि उठ बि ख़ुशि तव्हां बि असां हुन में कुझु ई कोन्हे वॾा डॉक्टर जेके असांखे हिते घुरियो ठगियो 4000 जो इलाज कनि पछाड़ी में वेठ मरे थो डॉक्टर साहिब चए बाबा मरे थो साह जी ॿोली कोन भले मरी वञे तव्हां काकी खे ॿुधाई या पाण सुञाती? पाण सुञाणंदी आहे बीमारी पाण सुञाणंदे वाइट हुतां ईंदो पियो सुञाणींदी ही थियो हेतिरो तो सामान ॾिनो हाणे असां फिटकी ॾिनी त काकी त कोन ॾिठी हुई असांखे ॿुधाए बाबा किले खां फिटकी मथे ॾेई असां उहो त मामूली भई थोरो मंड आहे फिटकी ॾियूं फिटकी सां मंड थोरो जेको आहे चले वेंदो पर न सही थियो उठ तॾहिं वठी आयोसीं फिटकी ॾिसंदे ई फिटकी मां हुनखे ॾिनी आहे किले खां कुझु वधीक कावड़ी हूंदी? कावड़ी त घणे हुई पर हाणे असां घणो वास्तो ॿिए खे लठी में वाईंदी आहे तंहिंखां सवाइ गाड़ियूं घणियूं करंदी आहे पर असां सां घणो वास्तो जो हकले पर ॻाल्हि जेका ॿुधाए ॻाल्हि जेका ई कंदी आहे न उहा मतिलबु तूं सम्झे थो गॾु हुई किथे बि हूंदी तूं ॻाल्हि तोखे ॿुधाईंदी हुनजा ते किरियो आहे या हुनजा ते फाथो आहे उहो कुदरती हिनखे अखियूं रब पा करे ॾिनो हीअ अकल अथई जीअं विरपल वधीरो राणो चंदन थींदो हीअ अकल वाधी अकल बाबा छा नालो आहे? हेलो आकम आकम भाउ किथां आया आहियो? 100 साल का घणो परे आहे हितां हिन तॻियो सर खां? हितां 2 महीना 2 मील इलाही कोन्हे? 2 महीना छा खणी आयो? छा खणी आया?
उठड़ी आए ठीक कोने काके उठणी है उठड़ी बीमार थी भैया के रेखारी दी सलीमत की काकी जे काकी बाकी कहते इनके बुखार आए इनके सुई लग रही ओ यार लिखी थी देव सुई वो लगनियो आओ हणाई भी को कोई ठीक कोन रानी आगे में करा इलाज करायो है पहिरियो भेरो आया सो ते कोई रस नु तेसा ठीक अञा कोन थी तने वरी ते वरी वठी थी तने वठी तपासियो है आओ तो बुधाई पक थी थी बीमारी आओ ते बुखार आए आओ ते बुखार आए मुंह बची पियो है एने अल्लाह वरी दवा बाबा दियो ता सुई लगाई ता आओ अल्लाह मालिका अल्लाह भाई सलीमत खीर लहराइण जे हवाले सां माल खे सुइयूं हणण जी कायल नाहे ॿुधाए थी उन अमल सां माल जो गोश्त कारो थी सड़ी वञे थो जेको पोइ खाइण जे कम जहिड़ो नथो रहे की भला जेको माल खे इंजेक्शन हणी खीर लाहिनि था इहो भला सही आहे या ग़लति आहे इहो ग़लति आहे जायज़ कोन्हे इहो ग़लति आहे उनजो गोश्त जेको कारो थी सड़ी वेंदो पोइ अहिड़ी थी पहिरीं उनते थोड़ चढ़ंदी सोज पोइ अहिड़ी थी रहंदी रोज़ जेका सुई थी लॻे त अलाह पाक दर्शन चए थो त इहा रोज़ जेको सुई हणायां थो हिन में तूं खीर लॻायो हिनखे नंढो करो राह कोन अठी इहो माना बीमारी वधीक पैदा थी छा हुन में 5-7 बीमारियूं थींदियूं जरासीम थींदो हुनजे पेशाब में तकलीफ़ थींदी हुनजो रतो कारो थींदो गोश्त सड़ी वेंदो आम पिया अॼुकल्ह त सुई त आम आहे तव्हां मां त पिया जी हलायो असीं कीअं चई सघूं आहे मने करे हिते माइको झले वेठो इहो तुंहिंजे हथ में असांजे हथ में कोन आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे ग़लति इहो ग़लति आहे इहो माण्हू जे गोश्त खाईंदो उनखे बीमारी थी इहो इनखे सभु बीमारियूं उतां थियूं थियनि पैदा जीवड़ो आहे जो फलाणी आहे हीअं आहे फलाणो आहे ढेंगड़ी थी गया पैदा थी टप आहे मलेरिया आहे हिनखे हीअं थी वियो इहे सभु उन सुई जेकर ऑक्सीटोसिन आहे न सुई हिन में अलाही कहिड़ो ज़हर रखियल आहे ॾिस हणंदे सख़्त गो कीअं थी पसो त उहो नुक़सान आहे हेल चवनि था बरसातनि में खीर घटाए माल में घटायो आहे छो भला 15 ॾींहं मींहं खे वठो न मींहं में न को माल चुनूं न को हुनजो खाधो हज़म थियो को यकियूं बकरियूं ढगियूं कुल पिठियूं जी पिठियूं हुनजो रत सुकी वियो हुनजे करे माना खीर वठी इहो वरी हाणे कीअं बहाल थी इहो हाणे वरी बि यादि करे थींदो उहो न थींदो कोन अहिड़ो जो अहिड़ो केतिरो भाई सलीमत बरसात दौरान माल में पैदा थियल जानवरनि जे बीमारियुनि जा हाल अहवाल बि ॿुधाए थी खेसि इहो बि इल्मु आहे त मौसम पटांदड़ माल जे बीमारियुनि जो कहिड़ो इलाज करणु घुरिजे मासी ही जे हेल ॿोॾूं आहियूं आहिनि बरसातूं थियूं आहिनि हिन में कहिड़ियूं बीमारियूं पैदा थियूं आहिनि माल में हिन में बीमारी थी आहे जो पहिरीं हिकिड़ो जीत पैदा थियो आहे तो हिकिड़े खे धकु लॻंदो पोइ सॼे बदन में ड्रमण थी वेंदा रहिया त उनजो रत ख़राब करे विया ऐं ॿिए में खंघ थी पैदा थी आहे जो फिफड़ जलजो हुनखे शुरू थियो वञे पीड़ पोइ हुन में सड़ियो बुखार थियो मरियो वञे इन जो इलाज नथो लॻे या जेको पीड़ वारो आहे न तो असां काफ़ी मथा कुटूं थियूं आहिनि पाणी चङी भले जे पाणी विझे 5 ॾींहं 7 ॾींहं रुॻो हुनजी बाहि टप लहे त बचियो थी वञे न त इलाज कतई लॻे कोन हेलो की साल जो अॻियूं सालूं छुटियूं हिन साल में कतई इलाज कहिड़ो वाह फिरियो आहे कंहिंखे गॾ पई मरे बकरी पई मरे रिढ पई मरे इलाज नथो लॻे कंहिंजो कोन थो लॻे सरकारी इलाज नथो लॻे न को कोन कुदरती जेका बचे त बची थी वञे त कतई कोन नथो लॻे पर ही ॾुखे में ॾुखी बीमारी कहिड़ी आहे जंहिंजो इलाज इलाही ॾुखे में ॾुखी जेका आहे सो इहो जेको हींअर घोड़े जो ॿुधाए पियो न इहा ॾुखी आहे इहा कहिड़ी बीमारी आहे उनखे वॾो ॾोखो चइबो आहे उनखे टीबी माना टीबी कान्हे उनखे वॾी भरंदी चवंदा हुआ हिनखे मारवाड़ी बीमारी थी वई हिनजो फिफड़ झलबो आहे धकु लॻंदो आहे ओचितो
या बकरी के बरकी थी पुण्य में रखो इंदो मरी न घोड़ो कतई कोन बचंदो घोड़े जी यकदम में पेशाब बंद थे पेशाब बंद थे वो शय बचंदी को ना ये माना दुखी बीमारी दुखी बीमारी पर वक्त भला अची वने हर वक्त लगे थो इलाज उनके पेशाब जी सुई कोन हणबी आहे उनके वरी मामूली इलाज तेरानी या कलमी छोरवा उ डिगो त उनते पेशाब जारी थियो तो कोन मरंदो त बुट मरी पर ही पंहिंजो खीर वधाइण लाइ इलाज आहिनि हा उहो कीअं तो जी केड़ी शय है मैं है गो वो बुधा है को या मैं मिसाल में की जेकर हां ठीक है मैं आया तो पेरी शुरू में उनके तेरे दे किलो माना पा लड़े उनके खीर विझी उठ जो हलाए 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 फोन झटकार बोतल भरे दे किलो जने खुटी थी वने तडे 2 किलो वठे पा याद करे जन लिख खीर खुटी वने जई थणन मा ते विजो जन जो रणता थी ने एकड़ो थण वेंदो तो रहे 3 थणन मा खीर पियो थे 5 तोला माखी 2 कुकड़ जा बेदा गडे पाण में दे तो वो थण वरियो साव तो थे मु कोन दस दिनो आ नको मानुन जी गाल बुद्धि आ युता कना दस ना मुझो दस इयो जो मुझो आजमाएगा उठ जो खीर 5-7 ॾींहं दे 2 किला तो वो वावरो थी वने छो खीर में सुई त लगन न सुई लगाइण खां पोइ छॾण खां पोइ हुनजो खीर पुठे चढ़ी वेंदो आहे ॿुधाए थी त खेसि भर्त जो भलो कम ईंदो हो ऐं हू वाढको कम बि ॼाणंदी आहे पर उमिरि जे लिहाज़ सां हुन भर्त ऐं वाढके जो कम हाणे छॾे ॾिनो आहे भर्त बचियो हा भरत ॼाणा थी हाणे सफ़ा निशान हुया ए सभु कम ॼाणा इहो त कम मायनि जो आहे न मायनि जो आहे त पोइ हाणे हू टुटी वियो न था हू सुई खणी कढणो आहे न भर्त हुनजी भरीनि था हा हा उहो बि भरे वञे हाणे जमार हाणे सुईअ में डोरो सुजे कोन थो अॻे कजे वाढको कम बि तव्हांखे अचे थो हा वाढको अचे थो हर बीह रहियो त वॾे काठी ऐं हुनखे घड़े ठाहे वरी हारी खे रवानो करे छॾे जंतरी जो कम हा सभु ये सभु कम ॼाणा हींअर दर जी मुर भरी चई हाणे तूं ॻाल्हायां खणी औज़ार ठाहे वरी बंदि करे छॾियां ये जा कूड़ कंदल आंदा ये दुनिया सॼी बिठी आहे सुणे पई या पंहिंजी वाखाण करियां वो मथे ॾिसण बसण वारो आहे रब न असांखे ॻाल्हि तव्हांजी एतबार आहे त बसि असां पंध केतिरो करे आया आहियूं हा पंध करे आया त पोइ जेकी मूं वटि जा थिया ॿुधायां हाणे असांजी जमार हाणे माना चेतो कोन्हे चेतो वञा सही आहे मन हाणे उथण या वेहण या हलण बदन में गैस जी बीमारी उथिया जेको तो नज़र रहियो हाणे ये पूरी माण्हू जल थी चांहि खणी अचे या मानी खणी अचे पोइ वरी ॿिए के सॾ थो जड़े करियां थो मानी ॾे पर ही जेको पंहिंजो ॻोठ आहे केतिरो वॾो आहे ॻोठ जजो आहे ॻोठ में ज़ाती बि घणियूं आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ातियूं आहिनि पहिरीं असीं तुगू सर हाले पुटा ॿिया असां वटि राणता वाघेला ज़ाती आहे ॿिया आहिनि दरस कोली आहिनि हील आहिनि मेघाड़ ये सभु रहंदा इहे एतिरा सभु सॼो राज आहे वॾो अच्छा भला ही राज में झेड़ा वेड़ा थींदा हूंदा आख़िर थींदा न पर एॾो वॾो असां जहिड़ो कोन थी असांजे घोट रब जी महिरबानी आहे मुर्शिद जी इहो जहिड़ा अॻे वॾनि में हूंदा हुआ हे जेके हींअर हिरसे थो न पढ़ल एॾो जहिड़ो कोन जेको थियो त ख़बर ई कान पवंदी उते जो उते डिस्कस करे छॾी पंहिंजो पाण में मनाए पंहिंजा पाण मंझि उते फ़ैसिलो हिकिड़े कयो न मास्टर हू वेठो आहे हुनजो नालो करण आहे हिनजो नालो जाम आहे तालिब आहे मास्तर हू हिकिड़ो करे आयो न त बाबा तूं हिकिड़ो वञ हुनजो फ़ैसिले ते उहो असांजो ॿियो माण्हू कोन वेंदो नकी कंहिंजा मोथाद बि आहियूं त शहीद अचे या खोसो अचे कापड़ी खान अचे या कापड़ी जा पुट ते फ़ैसिलो न असीं कोन वञूं असांजो पंहिंजो पाण में वेही 4 ॼणा फ़ैसिलो करे उते फ़ैसिलो
तय करे माना मीठ मोहब्बत में माण्हू ना ॿिए मां ॿियो माण्हू असां वटि कोन्हे माना मीठ मोहब्बत में रहो था ऐं शाबाश असीं पंहिंजा पाण मंझि आहियूं हिकिड़ी देग में रधियूं था हिकिड़ीअ में खाऊं था इहा वॾी ॻाल्हि आहे अॼु जे दौर में यानी इहो वॾी आहे असां में इहा हसियत वॾी आहे ओट बि जजो असां हरे पुटनि जो मोत था रब असांखे कोन कंदा कया भाई सलीमत रुगो घर वेठे ही जानवरनि जो इलाज नाहे कंदी पर हू माण्हुनि जी मजबूरी खे सम्झंदे संदन ॻोठनि ऐं इलाइक़नि में बि माल जो इलाज करण लाइ हली वेंदी आहे अॻे जॾहिं थर में अञा 4 व्हील गाॾियूं आम जाम नथियूं हुयूं तॾहिं हू ऊठ या घोड़े ते चढ़ी बि मालवंद माण्हुनि वटि वञी पहुचंदी हुई पर हाणे हुन बाक़ाइदे हिकु 4 व्हील गाॾी बि वठी छॾी आहे जंहिं ते चढ़ी हू मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी माल जो इलाज करे तव्हां हिननि ते सवारी बि कंदा आहियो करण आओ अॻे वैष्णो ते वेंदा हुआसीं हाणे वरी गाॾी आहे हुन ते गाॾीअ ते वञो हाणे वॾी जमार थी रही माण्हू छॾे नथा हल तूं अचनि किथां किथां था माण्हू परे खां था अचनि हाणे कोठ ठाहिया ओ करूड़ो हितां जंग ते बॉर्डर ते जेके ॻोठ आहिनि असां खां में घटि तॾहिं बि 40 माइल थिया हुआ परे खां था अचनि ॿिन्ही परे ॿिया हितां नगर खां अचनि छा मिठे खां अचनि ॾेपले खां अचनि छाछरे खां अचनि हे तालुके जेतिरा तालुका तालुके हिन में 16 तालुका 16 जा था अचनि हिन में 12 ई था अचनि टुगु समय 10 7 जूसियूं आहिनि हींअर 7 जूसियूं थियूं अॻे 10 उहो हर सभिनी जा था अचनि इन खां परियां थर खां परियां को माण्हू अचनि था थर खां परियां तार लॻी पई आहे इंडिया जा अचनि ई कोन था हाणे अॻे ईंदा हुआ अच्छा अॻे ईंदा हाणे कोन न हिन पासे घणा था अचनि ॾेपले खां मिठीअ खां भाई सलीमत जदीद टेक्नोलॉजी मां बि फ़ाइदो वरितो आहे ॿुधाए थी त माण्हू न रुगो सिंध पर हिंदुस्तान जे इलाइक़े राजस्थान ऐं ॿियनि इलाइक़नि मां बि खेसि फोन करे माल जे बीमारी जी हक़ीक़त ॾींदा आहिनि ऐं हू फोन ते ई खेनि संदन माल जो इलाज बि ॿुधाए छॾींदी आहे राजस्थान हेॾार जो हितां अॻ में ईंदा हा इन ईंदा हुआ सौटण खां बाड़मेर खां उतां ईंदा हुआ हाणे तार लॻी वई हाणे कोन था अचनि हाणे कोन था अचनि फोन ते ॻाल्हाइनि था उतां इंडिया खां हा इंडिया खां ॻाल्हाइनि था अॼु बि सुबुह जो ॻाल्हाइणी आहे की मैं बीमार आई हुननि जी ॻाल्हाइणी आहे उनखे छा थियो मैं जा थण ॿ बंदि थी विया खीर न अचे पोइ हुनखे 10 ॾिनूं टियों ॾींहुं अॼु चालू थी विया अॼु छा चई पोइ हा हुनखे ॾिनूं छा ये शहर जी 100 किलो वठी ऐं ऊठ जे खीर में गॾे नायो त पाणी चालू थी वियो मना वावरे विया हर पार्क जे इलाइक़े में माल जे बीमारियुनि जे इलाज जे हवाले सां वॾी सुञाणप रखंदड़ भाई सलीमत सां ॻोठ खां ॿाहिरि इलाज वारे सफ़र में संदसि भाणे जो बि शामिल हूंदो आहे ॿुधाए थो त कुदरत संदसि मासीअ खे वॾी ॾात ॾिनी आहे ऐं उन ॾात मां हेल ताईं लखनि जे तादाद में जानवर चङा भला थी विया संदसि भाणे जे जो इहो बि चवणु आहे त माई सलीमत जेकॾहिं ऑपरेशन खे ज़रूरी सम्झंदी आहे त हू माल जो ऑपरेशन बि करे उनजो मर्ज़ दूर करण जी कोशिश करे थी ऐं लॻभॻि संदसि समूरा ऑपरेशन हेल ताईं कामयाब बि थिया आहिनि काकी ऑपरेशन करे थी जानवरनि जा ऑपरेशन ही अक्सर करे कंदी आहे कंहिं जानवर जो जे कन ख़राब थी पए त उनजो कन कटे छॾींदी आहे पोइ इलाज ॾींदी आहे कन बि सही थी वेंदो आहे ऐं ॿियो जेके ही आहिनि उठनि जा उठ जेके आहिनि हिननि जा अक्सर करे सियारे जे मौसम में उहे तारूअ जो कटंदा आहिनि त तारूआ उन्हनि जा अड़ी पवंदा आहिनि पोइ ही मूं आउं अक्सर हिन सां गॾु वेंदो आहियां काफ़ी हिते उठ वठी ईंदा आहिनि उनजी सुठे नमूने ऑपरेशन कंदी आहे ऐं उहे उठ तमामु सही थी वेंदा आहिनि 2 लख खां 3 लख जेतिरा माना नाणे वारा सुठा उठ हिते वठी आया आहिनि हिन उन्हनि जी ऑपरेशन कई आहे फीस ऑपरेशन कई आहिनि उठ सही थी विया आहिनि उहे वॾा जेके डॉक्टर आहिनि उहे बि इहो ऑपरेशन न आहिनि करे सघंदा तारूअ वारो ॾाढो ॾुखियो ऑपरेशन हूंदो आहे पर हिन कयो आहे माशाअल्लाह तमामु सुठे नमूने जो आहे सो ऑपरेशन कयो जानवर हिते हर वक़्तु 3-4 कलाकनि में सही थी वेंदा आहिनि उगारण लॻंदा आहिनि भाई सलीमत हिकु बिना ॻोठाणी औरत आहे हू पीरी मुरीदी ते वॾो यकीन रखे थी ऐं माल जो इलाज बिना कंहिं मुआवज़े जे करे थी भाई सलीमत मालवंद माण्हुनि खां 10 या 20 रुपया ख़ैरात जे लाइ घुरे वठंदी आहे ऐं उन्हनि पैसनि मां हू का मिठाई वठी ॿारनि में विरहाए छॾे थी उन करे ॿारनि जो वलर अक्सर करे साणस गॾु ॾिसी सघंदो आहे इलाज विलाज जो पैसो वठंदा हूंदो त पोइ न उहो पैसो वठाए
सर्फ वाटर लाइ 10 रुपया वठी विराए छॾिया ऐं दवाऊं नाणे जूं वठां उन जा पैसा वठां। के असांजे घरे में छोकिरा उन्हनि जा अने स्टॉल ॿिया आहिनि दर्शन मां ॿिया शहर मां घुरायूं। बाक़ी हूअं पैसो पाई न जवान मां ॻाल्हायो पैसो वठणु तव्हांखे हराम आहे। न को पैसो वठां न को घुरां। पर हिते ॻोठ में ज़रूरत कहिड़ी शइ जी आहे वधीक? ज़रूरत ई आहे स्कूल छा कत ई आहे फूड का जुड़िया आहिनि जेको एॾी वॾी बिल्डिंग बि कान जो ॿाहिरि ठाराए को 4 माण्हू हींअर अचनि वेहनि। हाणे हिते छा में वेठा आहियूं न गर्ल स्कूल में मुंहिंजी भाइटी आहे 103 छोकिरियूं अॼु बि थियूं पढ़नि। हाणे हुते वण पोखिया आहिनि न वणनि जे छांट केतिरा ॿार वेहंदा। ऐं ॾिसो वञे न साउथ करियो त हिते आहे कोन आई कोन परे ॿार असांजी निकिरी छोकिरियूं किथे पढ़े। तव्हां कंहिंखे चयो आहे? हल ॼाण वारियूं दरख़्वास्तूं लिखी 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 कागर कारा करे छॾिया मिली कोन। कंहिंखे कंहिंखे चयो? हाणे छोकिरनि मां ॻाल्हाए कंहिंखे MA न ॿिया जेके असांजे नगर में थिया आहिनि ओ मिठीअ वारा छाछरनि वारा इन हरनि खे चई छॾियो। मतलब हिंद सिंध में ॻाल्हि कई आहे सभिनी में कयल पर ॿुधे केरु कोन थो ॿुधे। को मूं चयो मूंखे ॾियो बिल्डिंग हिकु ॾियो ई तंहिंखे हाणे के साल थी विया आहिनि अञा गर्ल स्कूल में छोकिरियूं काढ़े में पढ़नि में। हिते डॉक्टर साहब आयो डॉक्टर नबी बख्श खान बलोच उहो छाजे लाइ टे चक्कर आयो। अच्छा हा पूरा 3 चक्कर छाजे करे? अच्छा ये दौर मंझि आयो ॾिसण वज़ीफ़ो मूंखे ॾेई वियो जेको तोखे ॿुधायो न सवेरो। घणो वज़ीफ़ो? हा ए पहिरीं शुरूअ मां ॾिनई 500 या 600 पोइ वरी थिया 1000 पोइ थिया हाणे नथा ॾियनि। हा नथा ॾियनि। डॉक्टर साहब तव्हांजे लाइ कुझु लिखियो बि आहे? हा किताब छापिया आहिनि लिखिया आहिनि मूं वटि वही कनि खणी आया कादा ॿिया। माई सलीमत जानवरनि जी रुगो बहितरीन मुआलिजी न आहे पर हू हद दर्जे जी मेहमान नवाज बि आहे। जॾहिं को भाग्यो वटस माल जे इलाज ख़ातिर ईंदो आहे तॾहिं हू आयल माण्हुनि खे मानी गभे खां सवाइ नाहे छॾींदी ऐं माल मता जो गाह बि खेनि फ्राहम कंदी आहे। सलीमत पंहिंजे बदन ते कपड़ा त औरतनि जे रंगनि वारा पाईंदी आहे पर उन्हनि कपड़नि जी सिलाई हू मर्दाने अंदाज़ में कराए थी। संदसि चवणु आहे त ज़ालनि सां हिन जी नाहे लॻंदी उन करे हू मर्दनि में उथण वेहण खे घणो पसंदि कंदी आहे। कॾहिं शादी जी तलब बि कोन थी? न यार इंसान ये दिल में ही कान थी त का ये थिए या न या हा उहा तव्हां कपड़ा बि मर्दाना न पायो इहो वरी छो? ये बीमार में मूं तेरे ये डान से अॼु तक ताईं न समझो न ज़ालाना कपड़ा में ज़ालाना कपड़ा पे ज़ालनि वेहणो पए वञणो पए। हम आसे गाला सदाई सुथर कॾहिं लसी होए कॾहिं ये होए बस यही जाए 12 जत्ते खां मूं ॿियो कपिड़ो ज़ालानो पहिरीं रंग ज़नानो आहे। हा वो रंग ज़ालानो आहे बाक़ी कपड़ा कट मर्दानी आहे। ज़ालूं तो गिलाऊं कंदियूं आहिनि। इहो इहा ॻाल्हि की हा हो इहो को पाण में कंदियूं ॻाल्हियूं मूंखे वणनि। तव्हां ज़ालनि सां गॾु कोन वियो? हिन ॻोठ में बिजली न हुअण करे ॻोठाणा सोलर सिस्टम ज़रिए बिजली हासिल कनि था। हिन ॻोठ में 70 लख रुपयनि जी लागत सां वाटर सप्लाई जी स्कीम मंज़ूर थी हुई पर उहा स्कीम अध में रहिजी वई आहे। रोड बि हिन ॻोठ ताईं पहुची न आहे सघियो जॾहिं त न्याणियुनि जी तालीम लाइ क़ाइम गर्ल्स स्कूल खे अञा ताईं इमारत मिली न सघी आहे जंहिं सबबि हितां जूं न्याणियूं वणनि जी छांव में वेही तालीम हासिल कनि। इहो भला बिजली आहे हिते न? कोन्हे न बिजली असां वटि खंभा असांखे अची वेझा लॻा आहिनि असां वटि कोन्हे न किथे आहे सहूलियत। सर्दी सवारनि कोन कॾहिं बंदि थियो वञनि वरी ॿियो वठियो अचूं 2 ॾींहं हलायूं वरी 2 ॾींहं बंदि इन ते भरोसो करो। बिजली जी ऐं रोड जी ज़रूरत आहे। हा उहो ये ॿई ज़रूरतूं असांखे आहिनि। बिजली बि असांखे मिले रोड असांजो सिधो मिले तू सर जेको मंज़ूर आहे अख़बार में जांचजा तू सर आहे थारियो हाले पोटो तू सर कोन ॾिना अञा कोन ॾिना उतां भुलाए कढी छॾियऊं अलाए केॾा
माई सलीमत के डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी मार्फत माहवार 500 रुपया वज़ीफ़ो भी मिलंदो हो, पर वो वज़ीफ़ो भी हाणे बंद थी चुको आहे। केस पंहिंजे ओताक जो वॾो फिक्र आहे। संदसि चवण आहे त जेकर हुनजी ओताक पकी थी वञे त हूंद आए वे खे का तकलीफ़ न थिए। ही ओताक आहे, इनखे केरु संभाले करे? इनके ओताक एक ओठे सॼा हुआ संभाली, ही वेठा आहिनि मुंहिंजा भेण जा आहिनि, भाणे जा आहिनि। महिमान ईंदो सॾु कंदा अची घरे, मानी ॾे, चांहि इनके ॾे, पाण खणी ॾींदा आहिनि। ॿ भाइट आहिनि, भाणे जा आहिनि, ॿिया इगिर जिगरी पाड़ो जेतिरो आहे सभई मुंहिंजा अज़ीज़ आहे। ईअं कोन्हे त हिकिड़ो कोन्हे, ॿियो आहे कंहिंजे घर में भाइटी आहे, कंहिंजे में भेण आहे, भाड़े जी आहे, सभु मुंहिंजा अज़ीज़ आहिनि। सॾु कंदा। अच्छा। हा, पिंड जे लाइ जो हूंदो पिंड खाराए जाईंदा, जे न त मूंखे सॾु कंदा ऐं पाणी इनजे घरां मानी खाराए। अच्छा, पोइ महिमाननि खां हाल अहवाल तव्हां वठंदो? हा, हाल छो कोन वठां, हाल अहवाल वठिबा हो न। केरु ईअं किथे थो वञे, नालो छा, न ॻोठ तुंहिंजी राजत किथे आहे, वॾी सुञाणप हूंदी तव्हांजी? हा, सुञाणे सॼी दुनिया जी मूंखे सुञाणे। ऐं अक्सर करे ॿियनि ॻोठनि में पुछंदे केरु ईअं हले पोइ किथे तुंगू सिर जो, ओ मां ॾाई ॻोठा ईअं पुछंदा। भाई सलीमत जहिड़ी ॾात ऐं ॾांव रखंदड़ किरदार बिना घटि पैदा थींदा आहिनि। डॉक्टर नबी बख्श खान बलोच पंहिंजे किताब रिहान हीरन खान में लिखियो हो त सलीमत वरी ज़हानत रखंदड़ औरत आहे, पर हुकूमत जे वेटनरी खाते खे एतिरी तौफ़ीक़ कान थी जो हू माई खे माल जे इलाज लाइ मुक़रर करे। डॉक्टर बलोच जी इहा ख़्वाहिश हुई त माई सलीमत जे नाले सां संदसि ॻोठ तुगड़ो सर में माल जे इलाज लाइ का अस्पताल कायम थिए, पर डॉक्टर हिने बलोच जी उहा ख़्वाहिश अञा ताईं पूरी थी नाहे। लेते जॾहिं माई सलीमत उम्र जे आख़िरी हिस्से में आहे, तॾहिं सरकार खे घुर्जे त हू संदसि नाले सां हिते अस्पताल कायम करे संदसि ॻोठ जा बुनियादी मसइला बि हल कया वञनि, त जीअं हिन यगानी औरत खे संदसि ख़िदमतनि जे एवज़ का भेटा मिली सघे। घरोघर सरकार संदसि तजुर्बे सहेड़ण जी कोशिश करे त जीअं हिन औरत जो इल्म ऐं फ़हम मुस्तक़बिल में बि महफ़ूज़ रही सघे।